दोस्तों आऊं आहियां तव्हांजो दोस्त अली टालपुर ऐं अॼु आऊं तव्हांखे वफ़ा असलम शेख जी लिखियलु कहाणी हथरे खां ॿुधाईंदुसि। रोज़ जे मामूल मुताबिक़ टिब जे वण हेठां छांव में वेही रहियसि। उन इंतज़ार में ॾिठो सीमा आई जो उनजे लेक्चर ख़तमु थियण में अञा 10 मिंट बाक़ी हुया। कॉलेज जा शागिर्द साम्हूं अच वञ कंदे पिया नज़र अचनि। मुंहिंजे मन उदास लॻो पियो हुयो, जंहिं करे अधु लेक्चर में ई उथी आयसि। सीमा जे बारे में ई सोचे रहियो हुयसि त सीमा बि भर में अची वेही रही। हथ जे इशारे सां इशारो कंदे चयाईं, छो जनाब, अॼु वरी अधु लेक्चर में उथी आयो, वरी केरु यादि अची वियो? तोखां सवाइ ॿियो केरु थो थी सघे जंहिंखे यादि करे सघिजे? राति ॾींहुं तूं ई यादि हूंदी आहीं। सुरी आई गौर सां ॾिसंदे चयाईं, पर हिन वक़्तु तो तोसां गॾु आहियां। पोइ अधु लेक्चर मां उथण जो मक़सदु? सीमा, मोहबतनि जा मामला अजीब थींदा आहिनि, जिन खे सम्झणु दिमाग़ जे वस जी ॻाल्हि न आहे। हिकु सोच आहे जेका सदाईं उदास करे विझंदी आहे। हज़ार कोशिशुनि बावजूद बि इहा सोच ज़हन मां कोन थी निकिरे। राति जो सोचे सोचे रुगो तुंहिंजे बारे में गुम थी वेंदो आहियां। कहिड़ी सोच आहे जेका तोखे एॾो तड़पाए रही आहे? हेॾे मूं ॾे ॾिस, मूंखे बि ॿुधाए। चयोमांसि, सीमा, मूंखे अलाए छो इहो भउ रहंदो आहे त मां तोखे विञाए वेंदसि। शायदि तूं मुंहिंजे नसीब में न आहीं। केरु थो चवे त मां तुंहिंजे नसीब में न आहियां? छा तुंहिंजे हथ जूं लखाऊं थो ॿुधाईं? छो अची अहिड़ियुनि सोचनि में पियो आहीं? मां पंहिंजो पाण तोखे अर्पे छॾियो आहे। सीमा, मूं कॾहिं चयो त तूं मुंहिंजी न आहीं? तोखे ॾिसी मां ईअं सम्झंदो आहियां त तूं हिकु गुल आहीं, टिड़ंदड़ ऐं ताज़ो गुल, जंहिंजी ख़ुशबू हमेशह मूंखे मुअतरु कंदी रही। पर सीमा, केरु कंहिंखे इबादत जी हद ताईं चाहींदो आहे, उनखे अहिड़ियुनि सोचूं तड़पाईंदियूं रहंदियूं आहिनि। हा, मां सम्झां थी, चयाईं, पर तुंहिंजे मुंहिंजे विच में अहिड़ो त अज़ीम रिश्तो आहे जो कंहिंखे को एतिराज़ त न हुजणु घुरिजे। पर असांजे माण्हुनि खे केरु सम्झाए? चयोमांसि, सीमा, तूं ॾाढी मासूम आहीं। तोखे ख़बर न आहे त इहे असांखे ज़ाहिरी अख सां ॾिसंदा आहिनि, असांजे अंदर जो अंत लही न सघंदा आहिनि। अहिड़ा माण्हू तुंहिंजे ऐं मुंहिंजे रिश्ते खे कॾहिं बि सम्झी न सघंदा। त पोइ अहिड़नि माण्हुनि जी परवाह छो थो करी? छो थो सोची? छॾे ॾे मुंहिंजे बारे में सोचणु। सीमा ॼण ॾुखारी थी पई। चयोमांसि, सीमा, मूं अज़ल खां हर जनम में तुंहिंजे बारे में सोचियो आहे। हाणे तुंहिंजे बारे में सोचणु, लिखणु ऐं ॻाल्हाइणु छॾे ॾियणु मुंहिंजे वस खां इहो ॿाहिरि आहे। पोइ आख़िर छा कंदे? चिड़ी पई। मां भॼी पवंदसि, भुरी पवंदसि, मुंहिंजे भरवसे जो मंदिर भोर भोर थी पवंदो, पर मां तोखे विसारे न सघंदसि। अञा वेझो सुरी आई। चयाईं, ॾिस राहिल, अॼु ताईं को पंहिंजी ज़िंदगी, बसीरत ऐं रोशनी खे विसारे सघियो आहे जो मां तोखे विसारे सघंदसि? मां तुंहिंजी सोचनि खे विखरण न ॾींदसि। मां तुंहिंजे ख़्यालनि खे मुंतशिर थियण खां बचाए वठंदसि। राहिल, मां पंहिंजी आख़िरी हिलकी ताईं तुंहिंजो साथ ॾींदसि। उन ई वक़्तु कॉलेज जी पॉइंट बि आराम ॾिनो। चयाईं, हाणे उथ त हलूं, किथे पॉइंट न निकिरी वञे। पंहिंजी वयाकल मन सां सीमा सां गॾिजी पॉइंट ते आयसि। पॉइंट भरिजी वई त हलणु शुरू कयो। पॉइंट एम्पायर रोड ते बीह ड्राइवर खे इशारो कयुमि। पॉइंट बीहजी वई। असीं ॿई ॼणा लथासीं। जेसीं ताईं सीमा जी मंज़िल न आई, तेसीं ताईं गॾु गॾु हलंदा रहियासीं। सीमा मुंहिंजे हथ खे ज़ोर ॾींदे चयो, ॿुध जो ओचितो छा थी वियो हुई जो मूंखे परेशान करे छॾी? सीमा, अॼु ज़ुबैर मुंहिंजो हथ ॾिसी चयो हो, राहिल, जंहिं सां मींहुं अड़ियल अथई, इहा कॾहिं तुंहिंजी थी न सघंदी। ऐं तोखे ख़बर आहे, ज़ुबैर जूं केतिरियूं ॻाल्हियूं सच साबित थियूं आहिनि। काफ़ी ग़लति बि वियो अथसि।
सीमा चयो। पर अञा अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते तो एतबार करी अहिड़े इंटरनेट जे दौर में। एतबार त मूंखे बि नथो अचे, पर छा कयां, मोहबत जा मामला एॾा त हिसास हूंदा आहिनि जो नंढे खां नंढी ॻाल्हि बि वहम थी विहारे छॾे। खिलंदे चयाईं, अहिड़ो वहम त न कर, वहम जो को इलाज कोन्हे। उन वक़्तु सीमा जो घर बि अची वियो, मोकिलाए हली वई ऐं मुंहिंजी मंज़िल अञा अॻिते हुई। वक़्त जी धारा पंहिंजी रफ़्तार सां हली रही हुई। प्यार जी राहनि ते हलंदे आख़िर उहा घड़ी बि अची वई जो दिलि राति जे दरिया में लड़ी वई। उन ॾींहुं सीमा जे चहिरे मां अथाह ग़म ऐं दर्द नज़र आयो, एतिरो घणो जो केरु हिन जे ज़ख़्मनि खे हल्को ई छुहे त अखियुनि मां लुड़कनि जो मींहुं नसी पियसि। हिन वटि लफ़्ज़ कोन हुया जो पुछी सघे। आख़िर पंहिंजे ॿिन्ही हथनि खे हिक ॿिए में बिकोड़े छॾियईं। राहिल मां हाराए वियो। वाक़ई मां तुंहिंजे नसीब में न आहियां। मुंहिंजे मथां मजबूरियुनि जा कोट किराया विया आहिनि। मां हज़ार कोशिशुनि जे बावजूदि उन्हनि कोटनि खे किराए नथी सघां। मां मोहबत जे मैदान में तोसां गॾु गॾु हली न सघियसि, पर यादुनि जे मैदान में हमेशह तोसां गॾु हूंदसि। ख़ुदा हाफ़िज़ राहिल। हिन ज़िंदगी में पाण न मिलियासीं त छा थी पियो, अॻे जनम में हमेशह लाइ गॾु हूंदासीं। हू चवंदी रही, मुंहिंजो रूह फना कंदी रही, पंहिंजी शादीअ जो कार्ड हथ में ॾेई अॻिते वधण लॻी। उन वक़्तु मुंहिंजी हालति अहिड़ी थी पई जी पखी ॾंड में हूंदे बि प्यासो रहिजी वञे। सॼी जान जी कुवत समेटे सुॾकंदे चयोमांसि, सीमा प्लीज़ हिकु मिंट त बीह। मां तोखे पंहिंजे नसीब जी बाज़ी में त हाराए वेठो आहियां, पर मूंखे आख़िरी भेरो पाण ॾांहुं ॾिसण त ॾे त जीअं ज़िंदगी जी हक़ीक़तनि में मुंहिंजो एतमाद पुख़्तो थी वञे। सीमा, तूं मुंहिंजे रूह में आई, तूं मुंहिंजे तसवर में आई, तूं मुंहिंजी तहरीरुनि में आई, हमेशह ज़िंदा रहंदे। तुंहिंजे जीअण ऐं मरण मूं लाइ सरमायो आहे। सीमा, तोखे विसारे न सघंदसि। मुंहिंजे वजूद मां कुवत छॾाइजी वई, गोॾनि भर हेठि वेही रहियसि। कुझु घड़ियुनि खां पोइ उथियसि त सीमा वञी चुकी। बस दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी। दोस्तों, मुंहिंजूं ही कहाणियूं तव्हांखे कीअं थियूं लॻनि, कमेंट्स में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा। महिरबानी।